अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सोराब सुमरो ऐं तव्हां यकीनन ॾिसी करे वीडियो चवंदा अच्छा उहो सोराब सुमरो तूं आहीं। अॼु मूंसां गॾु इरशाद जागरानी साहब आहे। इरशाद जागरानी जो नओं एल्बम अची रहियो आहे। पहिरियों हिननि जो जेको एल्बम आयो तव्हां उहो ॾिठो ऐं ॿुधो ऐं पसंदि कयो। केॾा कुल करार कई प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई। इहो जेको तव्हां ओरिजिनल स्टाइल में चयो हिन करे वधीक मक़बूलियत मिली वई आहे। उहो जेको चयो आहे हा ॾाढियूं तो ते तवयूं आहिनि दिल्ली में बबड़। मां वरी सोचां पियो मां बि ईअं ॻायो आहे, वरी ॿ टे भेरा मां ॿुधो आहे। यकीन न पियो अचेव। मां चयो मां पहिरियां ईअं ई ॻायो आहे जीअं तव्हां था ॻायो। असां त मिड़ई ज़ोरी छिके करे हुनखे चऊं पिया ऐं तव्हां अहिड़ा सुठा हुन में कलाम हुया। कहिड़ी मुंहिंजी सुट सगी हुई कुड़ी हुनजी दिलि लगी हुई छॾे वई शुकुर। कहिड़ा कहिड़ा गाना चया इरशाद जागरानी यार जो इहो जेको आहे हिकिड़ो मैसेज आहे न सुट सगी वारो। हा जे चइबो आहे कहिड़ी मुंहिंजी सोट सगी हुई छॾे वई त छॾे वई बसि अरबरू जेको आहे सो माज़ी खे छॾियो न बाबा हाल कमी अथई अयाज़ गुल साहब छॾ माज़ी त हाल कमी ऐं हाणे जेको ॿियो एल्बम अचे थो उनजो टाइटल सॉन्ग कहिड़ो आहे? उनजो टाइटल सॉन्ग साईं सिंधु सॼी मूंखे प्यार ॾिनो आहे ऐं मोहबत ॾिनी आहे। त पोइ मां इहो सोचियो त हिन दफ़े जेको टाइटल सॉन्ग बि अहिड़ो ठाहिजे ऐं हुनजो जेको आहे सो एल्बम जो जेको उनवान आहे उहो बि अहिड़ो ई रखिजे। हिन दफ़े एल्बम जो उनवान रखियो आहे रब इज़त कई आहे। रब इज़त कई आहे, बिल्कुलु इज़त रब ई कंदो आहे। बिल्कुलु वत इज़्ज़ु मन तशा वत ज़ुल्म मन तशा ऐं टाइटल माना तव्हांजो इहो आहे हुन गाने में। ॿियो हिन जेको तव्हांजो एल्बम ॿियो अचे थो असां बि हुन में हूंदासीं नाज़रीन ऐं इहो कराची में हिते थी रहियो आहे 14 फरवरी ते लॉन्चिंग शो एल्बम 2 इरशाद जागरानी जो, जंहिंमें अली गुल मला बि हूंदो, मां बि हूंदुसि ऐं ॿिया बि हूंदा कुझु। तव्हां त हूंदा ई हूंदा, ॿियो केरु हूंदो गाना हलाए असां डांसूं कंदा हुते ऐं ॿिया बि कुझु महिमान हूंदा, अदाकार फनकार सभु दोस्त ईंदा। इहो हिते कराची में थी रहियो आहे 14 फरवरी ते थिए थो। 14 फरवरी ते राति जो 7 वॻे 8 वॻे बिल्कुलु 7 वॻे मुनवर चौक जे भरिसां जेको आहे ओरिएंट बैंक्वेट हॉल लेफ्ट साइड ते जेको बैठक रेस्टोरेंट बि आहे उते उनजे ई भरिसां आहे ऐं हिन करे फ्री एंट्री फ्री आहे। मां तव्हांजा भोग ठका फ्री माण्हू फ्री में असांजा कलाम में फ्री ऐं हूअं बि साईं एॾी महांगाई थी वई आहे जो माण्हू अटो नथा वठी सघनि खाइण जे लाइ। इहो ई मसलो आहे त 70 रुपए अटो थी वियो आहे, 70-80 रुपए अटो थी वियो आहे। माण्हू सोचियोसीं त परिस्तारनि खे एतिरो बि तंग न कयूं मुफ़्त में एंटरटेन कयूं अहिड़े महांगाई जे दौर में। हा उहो त असां बि चवंदा आहियूं दोस्तनि खे अहिड़े महांगाई दौर में तव्हां खिलो था, तव्हांखे सलाम आहे। इहो तव्हांखे सलाम आहे, खिलायो था। असां त कोशिशि था कयूं पंहिंजे पारां माण्हुनि खे हुन ॾुखनि मां गमनि मां कढूं त थोरी देरि जे लाइ सही उन टेंशन मां बरार सोराब हिन दफ़े जेके एल्बम में कलाम आहिनि उहे ॾाढा ज़बरदस्त मनमोहींदड़ कलाम आहिनि। तादाद वधायो आहे, माण्हू सिलेक्शन ॾाढी सुठी रखी आहे ऐं मरहूम जलाल चांडे खे हिकिड़ो ट्रिब्यूट ॾिनो आहे। गानो कहिड़ो हूंदो इहो सरप्राइज़ आहे। अच्छा जलाल चांडे साहब बिल्कुलु ऐं मुख्तियार शीदी जो बि हिकिड़ो मशहूरु कलाम ॻायो आहे, उन्हनि जो बि रिमिक्स कयो अथव बिल्कुलु ज़बरदस्त तरीक़े सां आया आहियूं। पंहिंजी बि शाइरी हूंदव, पंहिंजी बि शाइरी आहे, रब इज़त कई आहे तव्हांजी पंहिंजी शाइरी। बिल्कुलु रब इज़त कई आहे, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। ऐं जेको पोइ दफ़े असां हिकिड़ो तव्हांजो कलाम ॿुधोसीं फर्स्ट एल्बम में, उनमें थोरो रैप स्टाइल हुयो हिकिड़ो। हा न अहिड़े स्टाइल खे हिन दफ़े छॾियो आहे, बाक़ी रब इज़त कई आहे इहो कलाम ॾाढो सुठो आहे। हिन दफ़े सोट खां पोइ मासा ते ज़िक्र बि कयो आहे। अच्छा हाणे मासा ते वारो पहिरियां हुई कहिड़ी मुंहिंजी सोट सगी हुई, हाणे वरी हिन में मासा ते ज़िक्र। मासा ते पर सरप्राइज़ इहो ॻाए त हुन में कीअं ज़िक्र कयो आहे मासा ते, आस्ते आस्ते करे करे ईअं आस्ते आस्ते ॿियनि एल्बम्स में ॿिया रिश्ता साम्हूं बि ईंदा। बिल्कुलु बिल्कुलु पर ईअं बि न आहे सफ़ा माना ईअं अहिड़ो बि न हूंदो, पर हुन में मैसेज हूंदो। माना हाणे सोट थी मासात थी वई, पोइ पुफाट ईंदी, पोइ मारोट ईंदी, पोइ वरी साली बि ईंदी, मतलब कोई बि सभु रिश्ता न आहिनि छॾणा। पोइ नानी बि ईंदी, ॾाॾी बि ईंदी, मासी बि ईंदी। रिश्ता हूअं बि न छॾिजनि, रिश्तनि जो भरम रखिजे, रिश्तनि जो तालुक रखिजे, सचा रिश्ता कम ईंदा आहिनि। हा बिल्कुलु बिल्कुलु। न पोइ हिन में तव्हां तक़रीबन सभु ख़ुशी जा गाना आहिनि या सिर्फ़ु ॾुख जा गाना? हिन दफ़े जेको अंगु रखियो आहे उहो ख़ुशी जो वधीक रखियो आहे, छो त अॻु में माण्हू ॾाढा मुंझियल आहिनि, माण्हू उदास आहिनि। पहिरें एल्बम में 2 तव्हां ख़ुशी जा गाना हुया, मोर तो टिले राणा जेको हुयो। हिन दफ़े अंगु जेको आहे सो तादाद ख़ुशी जे कलाम जो वधीक आहे, नचार वरी सुठा ऐं सैड सॉन्ग्स बि आहिनि, सदमो आहे दिली, इहो त ॾाढो ज़बरदस्त। मां तव्हां ॾिठो जेको हाल में बीठा हुयो ओ सदमो आहे दिली, टारियां थो बसि खिली, टारियां थो बसि खिली, बाक़ी मन में मातम आहे, यार छॾे वयो हिकदम आहे, अचानक छॾे ओ गैरनि सां वयो मिली, टारियां थो बसि खिली, टारियां थो बसि खिली। वाह दिली सदमो आहे हाणे लोक जे करे। मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे, दिलि अंदर में ॾुखायल रहे थी पई पर मुख ते सजायल रहे थी पई।
ऐं हूअं बि इहो जेको शाइरी बि आहे ॾाढी सुठी साईं अयाज़ गुल जी त दिलि रोए पर मुर्क चपनि ते रखणी आहे दुश्मन ते दहमान ज़रूरी आहे प्यारा इन भेरे पंहिंजे गीतनि में पहिरीं खे दुआ ॾिनी आहे दुआ मोला आबाद करे जिते हुजे ख़ुशि हुजे हा तव्हां त ट्रकनि ते पिया फोटो बि ॾिठासीं मदान जो प्यार आहे उहो मुंहिंजे ख़्याल में ट्रक जो ड्राइवर जेको उनखे बि का सॼी सोट छॾे वई उन लिखियो आहे पोइ ॾाढियूं तो तवायूं आहिनि ॾाढियूं हिकु दोस्त कल्ह मूंखे फोन कई इस्लामाबाद में बि ट्रक ते फोटो ॾिठो अथई इस्लामाबाद में ट्रकूं हूंदियूं न चई आया मिंट में वाह वॾी ॻाल्हि थी हाणे तव्हां दोस्तो लॻंदो हूंदो तव्हांखे ईअं त हेॾे जेको वाङण तरिया पिया हेॾे दाल चांवर पियो आहे हिकिड़ो बाक़ी देग पई आहे हाणे तव्हांखे ॾिसो त कहिड़ी शइ वणे थी पर दाल चांवर ई वणंदो दाल चांवर वरी सदाबहार खाधो आहे बाक़ी असां अहिड़ा सड़ियल वाङण त खोड़ घुमंदा था वठनि ॾाढो सुठो तव्हांजो जेको नयो एल्बम अचे थो असांजूं शुभकामनाऊं तव्हां सां गॾु तव्हां बि असां सां गॾु हूंदो तव्हांजूं दुआऊं बि गॾु हूंदियूं बिल्कुलु ऐं मौला तव्हांखे आबाद करे जेकी असांखे वरी ॾिसंदा आहिनि ख़ासि तौर ते सुराग परस्तार वॾी ॻाल्हि साईं परस्तार तव्हां मां ॾिठा बाक़ाइदे रोई करे मिलनि पिया तव्हां मां वीडियो ॾिठी तव्हांजी माण्हू मोहबत कंदा उहो रोए छाजे करे पियो त ईर्ष्या जगड़ ते छो मिलियमि मां कहिड़ी ॻाल्हि करे रहे पियो असल में असर त हूंदी आहे न माण्हू जंहिं माण्हू खे चाहींदो आहे हुनखे अचानक ख़ुशीअ जा घोड़ा ख़ुशीअ जा घोड़ा वरी तव्हां हुनखे परचायो बि पिया ईअं न कर ख़ैर आहे का ॻाल्हि सची ॻाल्हि इहा आहे त उन मौके ते माण्हू पाण सोचींदो आहे यार मां अहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे तव्हां पाण परेशान थी वेंदो मां हिन कहिड़ो ॾुखु कयो आहे मूंखे ॾिसी रोए थो पर हुनखे पंहिंजा सूर यादि ईंदा हूंदा ॾुख यादि ईंदा हूंदा जेको तव्हां सां मसलो थियो त हुन सां थी सघे साईं उहो बाकुर भाई रोई पियो चई तव्हां साईं सिंधु जो सरमायो आयो अहिड़ो सरमायो आहे जेको ख़र्च ई नथो करे कोई ॾिसो न ख़र्च ई नथो थिए तव्हां अगरि कोई वठी वञे अर्छा जागराणी जा खुलिया त ॾिजा कोई कराईंदो ई ईंदो ई न हिन जा खुलिया थी नथा सघनि तव्हांजा थी वेंदा असांजा 50 दफ़ा थी विया 2-3 दफ़ा माण्हू खुलिया कराए खान असांजा न बिल्कुलु असांजो सिंध जो सरमायो आयो तव्हां माण्हू पसंदि कनि था जिन खे ऐं हुनखे जीअं चवंदा आहियूं असां त अलाह साईं जेकी इज़त ॾे तव्हां ते लाज़िम आहे त तव्हां हुनजी इज़त कयो हाणे असां वटि छा थींदो आहे हर भरू जा माण्हू कंस्पिरेसी हाणे छॾींदा आहिनि मुख़्तलिफ़ कंट्रावर्सी पैदा कंदा आहिनि जीअं हाणे कुझु ॾींहं अॻु मशहूरु फनकार आहे असांजो ॾाढो सुठो दोस्त बि आहे असांजे प्रोग्राम में आयो गेस्ट थी त गुलनि जी असां हुन ते वर्खा कईसीं उनजे लाइ कंहिं साफ़ ई हर भरू लिखी छॾियो त भाई हिकिड़े फंक्शन में वियो मेले में ॻाइण वियो उते हुनखे मिटी जा धूड़ जा थेला हया अथऊं ऐं जेको आहे सो गाॾीअ में वेही करे भॼी पियो वञे पोइ स्लोटनि सां हमलो कयो अथऊं जॾहिं त हुनजो मौक़ुफ़ अची वियो आहे ॻाल्हि ई न मां कॾहिं वियो न आहियां कंहिं मेले ते हर भरू ख़बर अलाह था छॾियो माना काई न काई कंट्रावर्सी हुजे मसलो इहो आहे त इहो ई आहे न किथे बि जेकॾहिं सोरा वग़ैरह ॾिठो हर भरू चवंदा हिते उहे ई ॾिसो न मतिलबु इहो नथा सम्झनि साफ़ ई त माण्हुनि खे नचंदुमि जेके अहिड़ी हर भरू ख़बरूं हलाए था छॾनि या पुराणी ख़बर आहे ॿीहर छो रखिजे हर भरू वरी फेसबुक वरी 2 साल खां पोइ ॿुधाए थो न माण्हू शेयर था कंदा ॿियनि जे लाइ नओं आहे हा ॿियनि जे लाइ नई शइ थी जेको हुन महिल जॉइन था अरे हिकु हाणे थियो आहे माण्हू पढ़नि अॼु मां पंहिंजी डेट रखी आहे हिन फेसबुक ते त प्रोग्राम हिते थींदो सॼो हुन में लिखियलु आहे त पोइ हिते थींदो वक़्तु या त बि माण्हू हेठि कमेंट था कनि साईं हंधु ॿुधायो जॻह कहिड़ी आहे किथे था कयो शो इहो छा करे ॻाल्हि आहे जॾहिं लिखियलु पियो आहे सॼो पढ़ो न इहो असां सां बि ईअं थिए थो असां नओं प्रोग्राम कयूं पिया हाणे हुनजे लाइ बि बाबा लिखियलु आहे हुन में नंबर बि लिखियलु आहे एड्रेस बि ॾिनल आहे पोइ बि हेठां पुछनि था साईं कहिड़ी जाइ ते थिए थो ऐं कीअं कॉन्टेक्ट कयूं ऐं नंबर ॾियो नंबर ॾिनो आहे हुन ते त उहो वरी सम्झंदा इहो सोराब सुमरो जो नंबर आहे फोन करे चवंदा साईं सोराब सुमरो सां ॻाल्हाइणो आहे कचहरी करणी आहे तव्हां प्रोग्राम में अचो त ॿुधायो न रजिस्ट्रेशन नंबर आहे तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो थो हले इहा ॻाल्हि ॿुधी आहे मां ऐं बाक़ी बसि इहो तव्हां दुआ कयो ॿुधी ॻाल्हि आहे त माना इहो चर्चो वॾो आहे वॾो चर्चो आहे इहो जॾहिं हानेर थींदो त ॾिसंदा बल्कि हाणे थी चुको आहे जेसिताईं इहो वीडियो माण्हू ॾिसंदा त वॾी पज़िराई मिली आहे छो जो माण्हू असल में छा आहे जो ॾाढा परेशान आहिनि टेंशन में वरितल आहिनि उहे खिलणु चाहिनि था सही ख़ुशि थियणु चाहिनि था या एंटरटेन थियणु चाहिनि था पोइ गाननि जे ज़रिए या कॉमेडी जे ज़रिए असांजी त कोशिशि आहे इहा असां पंहिंजे माण्हुनि खे ख़ुशियूं ॾियूं खिलायूं थोरी देरि जे लाइ सही 5-10 मिंट तव्हांजी ख़ासियत इहा त हर दफ़े नई शइ ॾींदा आहियो कोशिशि कंदा आहियूं शयूं ॿुधी करे माण्हू खे खिल न ईंदी आहे वरी हा वरी न ईंदी तव्हां ॿीहर मूंखे ॿुधाईंदो खिल न ईंदी 2 दफ़ा 3 दफ़ा 4 दफ़ा खिलंदो माण्हू आख़िर चवंदा बस करेक्टर जेकॾहिं साॻियो आहे पर हुन में डायलॉग्स नवां हूंदा आहिनि स्क्रिप्ट नओं कोशिशि कंदा आहियूं स्क्रिप्ट नई तव्हांखे जॾहिं बि ॾिसंदा आहियूं त मुर्ख चपनि ते पाणी तरी ईंदी आहे न बिल्कुलु हुनजी यादि वरी ईंदी आहे हुनजी यादि वरी ईंदी आहे बसि छल न को लफ़्ज़ मिले शाइर पोइ पूरो बेत ठही वेंदो वरी महिरबानी इर्षा जागराणी तव्हां असां वटि आयो हाणे जेके परस्तार ॾिसनि था उहे बि ज़रूरु अचनि ज़रूरु ईंदा बिल्कुलु जेके ॾिसनि था परस्तार 14 फेब्रुआरी ते कराची में ओरिएंट बैंक्वेट हॉल आहे उते लॉन्चिंग शो आहे असां बि उते हूंदासीं इर्षा जागराणी जो एल्बम नंबर 2 अची रहियो आहे हाणे अवां सां मुलाक़ात थींदी इर्षा जागराणी जे लॉन्चिंग एल्बम में